हाँ इहो बेत ऐं कहावत कोन्हे त मतां लही सिजड़ा मतां पवजे रात बकरी बगड़जे वात छा मंझाऊं छा थिए। मारवी पई अल्लाह ताला खे अर्ज़ करे सिज लहण खां पई रोके त मतां लहे सिजड़ा मतां पवी रात बकरी बगड़जे वात छा मंझाऊं छा थिए। इन ते गुज़ार ठाही बकरी आ बगड़जे वात छा मंझां छा थिए। उस्ताद मारवी निमाणी जो अर्ज़ो रोई अल्लाह पाक खे अर्ज़ कयो। उन ते गुज़ार ठाही वणी सुर उमर मारवी मां मारवी पे चवे उस्ताद गुजरात बेत चवणी ते ठहियल आहे त माल जी मिरूं जे उज़्बे में ॿोली मां ॿोली ते ॿोली जी छा छा मां छा ऐं मिरूं आहे बगड़ माल जी बकरी उज़्बे जो वात उज़्बे जो वात ॿोली जी छा मां छा ऐं मिरूं बगड़ माल जी बकरी चए थी मां माल जी आहे मिरूं जे उज़्बे में ॿोली मां ॿोली थिए ते बकरी आहे बगड़ जे वात में अलाए छा मञा छा थिए बकरी बगड़ जे वात में छा मञा छा थिए। गुजरात सम्झ में आई हुजे मतिलबु सम्झाइजो गुजरात वणी हुजे त वाह वाह कजो। माल जी मिरूं जे उज़्मे में ॿोली मां ॿोली थिए ते बकरी बगड़ जे वात में छा मञा छा थिए। राम सुगड़नि भाउरनि खे गुज़ार ॾिनी शहर जर्जे ते नाले मर्द पखी जो कयो पखी जो मारियो मर्द जी अथव घर नालो मोरड़ो जर जो कुन शहर कलाची शहर कलाची जर जो कुन नालो मोरड़ो मर्द जी घर पखी जो मारियो च शहर जर्जे ते नाले मर्द पखी जो कयो। गुज़ार चए थी कलाची जे कुन ते मोरड़े मांगर खे मारियो कराची जे कुन ते मोरड़े मांगर खे मारियो शहर जर्जे ते नरना मर्द पखी जो कयो कलाची जे कुन ते मोरड़े मांगर खे मारियो पखी जो मारियो मर्द जो घर नालो मोरड़ो जर जो कुन शहर कलाची। अदा वणे त वाह वाह कजो गुजरात सम्झ में आई हुजे वणे त वाह वाह कजो।